सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। सिंध टीवी जी 16 सालगिरह ते सिंध टीवी जे सथ जे सरवाण करीम राजपर साहब ऐं समूरी सठ के ऐं समूरी टीम के अजीत साहब के भी मुबारकबाद ॾियां थो ऐं समूरनि सिंध वासियुनि खे जेके ॾे परॾे में सिंध टीवी ॾिसनि था। ऐं सम्झां थो सिंध टीवी सिंध जो क़ौमी आवाज़ु आहे, सिंध जे मसइलनि जो आवाज़ु आहे, सिंध जे पाणीअ जो आवाज़ु आहे, सिंध जो जेको बि इशू हुजे पाणी खां नाणे खां जेके बि इशू सिंध जा थियनि था सिंध जो केस सिंध टीवी आला ऐवान हुजनि या आला अदालतूं हुजनि या अवामी फोरम हुजनि जिते सिंध टीवी पंहिंजो पाण मल्हायो। धरती माउ जो नालो आहे धरती, सम्झां थो त सिंध टीवी उन क़ौम जी उन ॿोलीअ जी उन धरती वासियुनि जी ऐं पाकिस्तान जी ख़िदमत कई आहे।